सुबह थियो आहे उहा 7 तारीख़ आहे मुहर्रम जी। कहिड़ी तारीख़ आहे साईं? ॾाढे ॻाल्हि 7 तारीख़ थी आहे। इमाम आली मकाम न जाइ ते तंबू लॻराया, खीमा लॻराया। मुंहिंजा प्यारा दोस्त इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखनि था पिया, तंबू जंहिं जाइ ते लॻाया विया उन जाइ ते इमाम मुस्लिम ॾिठो त पाणीअ जी नहर फुरात वेझी आहे। जमल इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु नहर जे वेझो पंहिंजा तंबू लॻराया। होॾो इब्न ज़ियाद बि लश्कर वठी आयो आहे। इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मजबूर कयो त इन जाइ तां तंबू पटियो, पाणीअ जे वेझा न हुजो। जे पाणीअ जी सख़्ती अचे न तंगी अचे त मन बैत करे हुजनि। जंहिं जाइ ते तंबू लॻा हा नहर जे वेझो उतां पटराए तमामु दूर लॻराया विया ऐं इब्न ज़ियाद पंहिंजो लश्कर फौज जो समूरो उन नहर फरात जे मथां बीहारे छॾियो आहे त छा बि थी पवे पर हज़रत हुसैन खे उन जे साथियुनि खे पाणीअ जो ढुक जहिड़ो न आहे। किसो मुख़्तसर, 7 पाणी बंदि आहे, 8 पाणी बंदि आहे, 9 पाणी बंदि आहे। 9 जी शाम थी आहे, ऐलान थियो आहे त सुभाणे 10 जे ॾियारे कंहिं बि हालत में जंग करणी आहे। मुंहिंजा अदा इते हिकिड़ो मसइलो आहे जेको तमामु ज़रूरी आहे, अव्हां जे आॾो मां पेश कयां थो ऐं फतवा तव्हां खां वठां थो। अव्हां महिरबानी करे मूंखे हुन जो जवाबु ॾिजो। तव्हांजो ईमान छा थो चवे, पंहिंजे ईमान खे हाज़िर सम्झी मूंखे जवाबु ॾिजो। 9 तारीख़ हुसैन आली मक़ाम क़तई जवाबु ॾिनो। इब्न ज़ियाद जी मुतालबो हिकिड़ो आहे, जंग कर या यज़ीद जे हथ जे ला बैत मुंहिंजे हथ ते कर। यानी मूंखे चओ त मां यज़ीद जो गवर्नर आहियां, पोइ मुंहिंजे हथ ते बैत कर ऐं ईअं चओ त मां यज़ीद खे पंहिंजो हाकिम क़बूल कयां थो। बसि 2 ॻाल्हियूं, 3 ॻाल्हि कान्हे का। मुंहिंजे मथे ते भेटाई खां पोइ छा थो चवे, पर मां था मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार, हे त हिकिड़ो सिर आहे। मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी असां तवार हर हर वढिया हे कहिड़ो। कीअं चवंदो त मां यज़ीद जे हथ ते बैत कयां? हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जी तोखे ॻाल्हि ॿुधायमि, उन चयो आहे त सरदाद नदाद दस्त दर दस्ते यज़ीद हक़ा के बिना इला इला हस्त हुसैन। यज़ीद जे हथ ते हथ को नथो रखे पियो, सरो ॾेई थो वञे। इन जे करे जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे बुनियाद खे मज़बूत करण वारो हुसैन।